सिटी न्यूज़। गड़ी हसन बेदर्जे सां क़त्ल थियल वकार खोसो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ क़ौमी अवामी तहरीक गड़ी हसन पारां एहतजाजी मुज़ाहिरो। भाऊ खोसो जे रहवासी शहीद वकार खोसो जे बेदर्जे सां क़त्ल ऐं कातिलनि खे गिरफ़्तार करे फाही ॾियण लाइ क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान हसन खोसो जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते यूनिट सदर रसूल बख्श, अब्दुल रज़ाक कंडरानी, शबीर लाकटी, सूमर कंडरानी, अब्दुल रहमान भट्टी, जफर कंडरानी, गुल हसन खोसो, फाइक खोसो ऐं ॿियनि जे हथनि में प्ले कार्ड हुआ। इन मौक़े ते सहाफ़िन अॻियां अॻवान चयो त भाऊ खोसो जे शहरी वकार खोसो खे बेदर्जी सां क़त्ल कंदड़ कातिलनि खे बिना देर गिरफ़्तार करे फाही ते लटकायो वञे ऐं शहीद वकार खोसो जे माउ ऐं पीउ जे वहंदड़ लुड़कनि ऐं सुरकनि ॻोड़नि दर्दीले दान कूकुन रड़ियुनि खे ॾिसी इंसाफ़ कयो। हुननि चयो त शहीद वकार खोसो जे खून सां इंसाफ़ न थियो एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। रिपोर्ट धणी बगदुओ, सिटी न्यूज़, गड़ी हसन।